सियाजी सभ खां वॾी मालपीड़ी में मौजूदु आहियां। हिन वक़्तु मालपीड़ी में तमामु घणी शेयरियुनि जी रश लॻल आहे। शेयरी पंहिंजी पसंदि जा जानवर ख़रीद करण जे लाइ मालपीड़ी में पहुची विया आहिनि। इन हवाले सां असां ख़रीदारनि सां ऐं वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक छा चवणु आहे हिननि जो। मूंखे जेका उहे वेचा आहिनि जेको उते रेट लॻो पियो। कराची वारा एतिरो रेट घटि ॾींदा पिया आहिनि जे अंत को ॿार। किथों आयो आहीं? मां घोटकी खां। घणा जानवर? 25 आंदा आहे? 25 आंदा। 10 वेचा आहिनि, 15 बीठा आहिनि। कराची वारा चवनि था बसि ईअं उहो जीअं कुकड़ी बि अञा महांगी विकदी आहे। अच्छा, हा त पोइ तूं छा थो चवीं? पोइ छा कयूं भई, आख़िरी साल आहियूं, विच कर न ईंदासीं। 12 ॼणा आहियूं जेके 81 दौर खणी आया आहियूं। 20 खनि खतो आहे, पर असां नुक़सान करे ऐं खपायो आहे। मुनासिब अघ 30 मिलनि था नथा मिलनि? न न न न न 30-40 हज़ार कढूं था, 50 हज़ार पोइ दौर खाइनि था। अधु पैसा था चवनि। असीं 6 लख था घुरूं त 3 था चवनि। असांजो 4 जो ख़रीदी थियल आहे उतां जो। जितने का जानवर नहीं उससे डबल रेट बता रहे हैं। अभी हम आए हैं, अभी देखते हैं क्या सूरत हाल है। कोई जानवर आपको पसंद आया है? आपने कोई जानवर देखे हैं? देखे हैं लेकिन वो रेट बहुत ज्यादा बता रहे हैं। क्या मांग रहे थे और क्या मांग रहे थे आपसे? वो 7 लाख मांग रहे हैं। तो आपकी रेंज कितने तक है? हमारी मकसद वो जोड़ी थी 7 लाख की, अच्छा, तो हमने उसके मकसद 5 लाख लगा दी। वो नहीं मान रहा है।